नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट मां ख़बर ॾींदा हलूं त पुलिस जो कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन, 3 धाड़ेल मारिजी विया आहिनि, 5 ज़ख़्मी। एसएसपी अमजद शेख जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चवणो त अप्रिशिएट कंदुसि केटीएन जी टीम खे। तमामु ही ऑपरेशनल एरिया में उन वक़्तु पहिरियों मौजूदु हुया ऐं हुन तमामु ही डेंजरस आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त अञा ताईं फायरिंग हलंदी आहे, पर इन्हनि जी दिलेरी ऐं बहादुरीअ खे मुंहिंजो बि सलाम। तमामु हिकिड़े बहितर तरीक़े सां मां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ी ज़िमेदारी सहाफ़ी जे हिसाब सां, ज़िमेदारी सहाफ़त जे हिसाब सां तमामु हिकिड़ो बेस्ट एग्ज़ाम्पल थियो आहे, जंहिंमें कवरेज लाइ पत बहादुरीअ सां उहो उन ई तरीक़े सां मौजूदु आहिनि जिते पुलिस जा जवान ऑपरेशनल एरिया में मौजूदु आहिनि। त इहे तमामु स्ट्रॉन्ग हिननि जो पोज़ीशन हुई। हिते कोत या हिननि जा जेके इहे मोर्चा ठहियल आहे, हिते अची ॿिया धाड़ेल बि पनाह वठंदा। हाणे चूंकि उहे असांजे कब्ज़े में अची चुका आहिनि, इहे डैमेज थी चुका आहिनि, मसमार थी चुका आहिनि, त असां जो आहे त इहो ऑपरेशन उन वक़्त ताईं कंटिन्यू कयूं जेसि ताईं इहो हिकु हिकु इंच कचे जो उहो एक्सेसिबल ऐं क्लियर नथो थी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।